अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब दुलाब जी दोस्तों वॾी अपडेट्स तव्हां सां शेयर कंदा हलूं दोस्तों। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। हाणे दोस्तों जेका एपिसोड ईंदा उन्हनि जी मुख़्तलिफ़ कहाणी आहे। इहा वरी मुख़्तलिफ़ कहाणी कीअं आहे इहा सॼी अपडेट्स तव्हांखे ॾींदासीं हिन नंढिड़े वीडियो में। इनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं तव्हांखे ॿ ख़ुशख़बरियूं बि ॾींदासीं। दोस्तों अचण वारे एपिसोड में तव्हां इहो ज़रूरु ॾिसंदो त मंसूर खान पंहिंजे जंहिं असल कम ते लॻल हुयो यानी जेका उनजी शहदाई हुया जेका उनजी तहरीक हुई उन्ही खां हटी वियो आहे। हू हाणे मुराद वारे मसइले में उलझी वियो आहे ऐं जेको जहिड़ा हली रहिया आहिनि इन्हनि में उलझी वियो आहे ऐं इन्हनि खे ख़तमु करण जे लाइ हू आख़िरी क़िस्त ताईं जिदोजहद कंदो रहंदो। उहो पंहिंजी तनज़ीम जो ऐलान करण वारो हुयो उहो मसइलो हिकु पासे थी वियो उहो ख़तमु थी वियो। तव्हां नोट कयो हूंदो शुरू में जीअं ॾेखारे वियो तनज़ीम जो ऐलान वग़ैरह कंदो हाणे उहो नज़र नथो अचे तव्हांखे। इहो ईंदो बि कोन नज़र तव्हांखे। अॻिते कहाणी चेंज आहे। ऐं ॿियो इहो ॿुधाईंदो हलां त मंसूर खान जॾहिं हिननि जो ठाह कराईंदो पोइ ड्रामो ई एंड थी वेंदो। ऐं तव्हां सां ॿ ख़ुशख़बरियूं बि आहिनि ॿ टे दोस्तों। हिकु नओं सोप सीरियल अचण वारो आहे जंहिंजो नालो आहे वारी संधियूं वाटूं। इहो मंज़ूर दानिश उर्फ़ लौंग जेको डायरेक्टर आहे उहो डायरेक्ट करे रहियो आहे जंहिं हवेली ड्रामे खे डायरेक्शन ॾिनी हुई ऐं हरियाणी ड्रामे खे उन डायरेक्शन ॾिनी हुई ऐं उन जो थर ते शूट कयो पियो वञे। अजरक इन्फो ते उनजी अपडेट्स बि मूं ॾिनी आहे। इहा तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी आहे। बाक़ी वेरनि जी वस्ती ऐं पाप नगर इहे तमामु जल्द अचण वारा आहिनि।